यो मेमोरी कार्ड सेट समेत करप्ट थी वेंदो। 50 वधाए थी सफ़ाई पाण कजां। ओके वी विल मीट एट नाइट जानू। हाँ तो वट इलाज कराण आयो आहियां, न की बेइज्जती कराण। हाँ मां त डॉक्टर जी दिल में रहंदी आहियां। जाने मां के हेडे कर हुई के होडे कर। अरे न डॉक्टर जी त मां के जब डॉक्टर साहब मैं ना अमीर सिंध जो गरीब ग्रेजुएट आया। मां त अजू आया अजू ए इहो नालो मुंहिंजो ट्रियो आहे। मां कबीलाई तकरार आया। ताजी अमर सिंध आया। वासा वे छा तकलीफ बड़ी गड़बड़ा डॉक्टर वदी केतरी अजीब हालत आ। सुबह को उठ पेट में मिस्काली जुटन नयूं रिकॉर्ड जो बदन पेट में सभा बैलेंस बचे ही कोन थो। ॿियो ॿुधाए क्यों छा ॿुधाए डॉक्टर जेतिरो चार्ज कयो थो ओतिरो ख़र्च थी थो वञे। थोरो बि ज़ोर लॻायां थो त सिस्टम में हैंग थी थो वञे। सिस्टम बैलेंस अबा कंदो छा आहे बाबा? मोबाइल फोन जो मिस्त्री आ बा। मोबाइल फोन भाई नहीं वाइब्रेशन तक खत्म करे दे। परे त थी भागा असां जो पेट फाटे तोखे वरी मोबाइल जी लॻिया। मां सम्झियो तुंहिंजो मसलो छा आहे। मां सम्झियो असल में छा आहे जो तुंहिंजे पेट ऐं हेठां जी जेका आहे न आईसी सड़ी वई। छा थियो? न खणजा छा न खणजा छा थियो? काली बा या मिसकाल हुई। हाँ अञा कराए वाइब्रेशन खत्म। मां सम्झियो मदा जल्दी कर डॉक्टर पेट तो फाटे। अचे हे वठ हे स्टोर ता वनी दवा खा। हाँ समझई न? हाँ तू ही गड़बड़ समझो है का है गाल बुध। हां इने जी वनी शॉर्टेज भी चेक कर। और ये हाई वोल्टेज जो झटको ॾिजां। डॉक्टर साहब फिक्र ही न कर। हाणे ई तो पूरो न करे थे ख्याल सां सिस्टम न साड़े विझे। ओ बा वधीक त सुञाणे न। हां सही आहे। उती सुम होदे सुमारे वारो कर। खेरा अरे हेडे सुमारे हेडे परे छा थियो? बी न खणजा खड़े काल अटेंड करे बैलेंस तो करे। बाबू के ने पैकेज तो लगाई। ये ना डॉक्टर मोबाइल अटेंड थी वई बा पेट साफ थियो। गिर अप पेरियां तू पानी सर्विस कराया। हाँ ओ मुखा चेक करा। हाँ नहीं हल वारो कर तू भी उन्हनि खे कॉल छो थो करे जिन जो मोबाइल ते बटन। One more time. आए को सखी मर्द जो फकीर के 50 रुपया दे। 50 रुपया फकीर हिकु खैरात ॿियो हेॾा सारा 50 रुपया हुयो जेके कटे ॾे।
बाबा न मां चांहि पीअंदुसि 50 जी चांहि पीअंदुसि फ़क़ीर ॻाल्हि त ॿुध ॿुधाए चांहि त थी 20 रुपए जी हक हक 30 रुपया एक्स्ट्रा छा जा इहो मसलो छो हक तो ॻाल्हाई चांहि त वाकई 20 रुपए जी आहे पर ॿियनि 20 रुपए चांहि मां पंहिंजी गर्लफ्रेंड खे पीअंदुसि वही फ़क़ीर के भी गर्लफ्रेंड इहो हिसाब पोइ कयूं था फ़क़ीर साईं तूं सही थो चए चांहि 20 जी तूं पी जी 20 जी तुम्हारी गर्लफ्रेंड पिए बाक़ी 10 रुपया कहिड़ी टैक्स आहे डॉक्टर सफ़ा को बादशाह माण्हू आहे यार अब बाद 10 रुपया बेरे के टिप न जा पंहिंजी बेइज्जती ख़राब कराइणी आहे जा ॿुधुई बी फ़क़ीर हिकिड़ी त ॻाल्हि ॿुधाए इहा छोकिरी फासाई किथां भला डॉक्टर मूं छोरी नाहे फासाई बाक़ी उन मूंखे फासायो आहे यो फ़क़ीर साईं या जेका छोरी आहे इन ई भला का सोट मासात हल सहेली हुजे कंपाउंडर ॻाल्हाए ख़्याल सां छा थियो असां फ़क़ीर आहियूं नकी हो ए फ़क़ीर बाबा वॾो घेर थी थो लॻई इन लाइ पाण मूं ॾे डॉक्टर ॾे न 50 रुपया ख़ैरात में बाबा ख़ैरात में ॾियां थो 10 लॻे गिरा न बुआ पहिरियों ई अबा अॼो को ॾिखणी माफ़ कर अल्लाह हक़ कोन ॻाल्हाई सॼो ॾींहुं तो मरीज़नि खे कासाइण वांगुरु कोहे ऐं तो वटि पैसा कोन्हनि के इहा ॻाल्हि दिलि सां कोन लॻी बाबा समझे पहिरियों गिराक आहे उहो बि पी न वरितई त भॼी वियो फ़क़ीर अॼु अलाह बसि हाणे छा चवां अॼु ज़हर खाइण खां बि टको कोन्हे जे ज़हर खाइण लाइ पैसा कोन थी त ज़हर मां थो वठी ॾियां बाक़ी हर पूरो असां फ़क़ीरनि खे न मोटाए फ़क़ीर साईं डॉक्टर साहब सही तो चए जंहिं ॾींहुं असांजी क्लिनिक में को मरीज़ न ईंदो आहे न त डॉक्टर साहब पाण वेस मटाए तव्हांखे पिनंदो आहे ॻाल्हि त ॿुध बिज़नेस सीक्रेट आउट छो थो करीं सॉरी डॉक्टर ॾे न ख़ैरात मां तोखां ख़ैरात थो घुरां को तूं वांगुरु माण्हुनि जे खीसनि ते धाड़ा कोन तूं हणा हेॾे फ़क़ीर हेॾो डंडो ॾोटो लॻो पियो आहे कमाए छो नथो हक़ जी ॻाल्हि कई थी ॿुधो न अथई जे कमाइण एॾो सवलो हुजे त फ़क़ीर पिननि ई न न ॻाल्हि बाक़ाइदे कई थी ॻाल्हि पर अॼो को ॾींहुं माफ़ कर डॉक्टर मूंखे 50 रुपया अरे पेंट छॾे 50 रुपया न ॾींदे बाबा अरे कमु ख़राब थी वेंदो मां कोन छॾींदो साईं अरे न कर तूं ईअं जा उल्टी सम्झी आया बुद्धि आहे कमु ख़राब मूंखे 50 रुपया अरे कुझु बि कोन्हे काथां बि अंदरों चरियो आहियां फ़क़ीर ढिलो हथु रखो ढिलो ॾे 50 बि कोन्हे हे 100 ई तूं रख बसि हथु कढ छोड़े तूं डॉक्टर हाँ मां तोखां 50 घुरियो त ज़हर खाइण लाइ पैसा कोन्हनि वरी हाणे 100 रुपयो इहा ॻाल्हि सम्झ में कोन आई बाबा इहा अञा वॾी ॻाल्हि हुई छा आहे जो रबड़ दौर अची वियो आहे उहो अॼुकल्ह जींस बि जेको आहे सो बेल्ट कोन्हे अंदरों ख़ैर आहे बसि 100 इन करे ॾिनो मां मुंहिंजा बाबा त अॼु बि तूं चांहि पी पंहिंजी गर्लफ्रेंड खे बि पीआर वरी टिप बि ॾे सुभाणे जी बि कोटा पूरी थी वई हाणे बेजारे अचिजांइ तो मूंखे 100 रुपया न आहिनि मां बि तोखे दिलि सां दुआ थो कयां अलाह को 20 पुट ॼमंदई 20 अरे पीछे दो यार दुआ तो फैमिली प्लानिंग वारनि खे ख़बर पवंदी त जायो पाशा ये फोन के दिया हणो हेलो माय डार्लिंग हाउ आर यू Yes, I am fine, darling. Allah? No. I am sorry. I am its business field. Yes. Okay, we will meet at night, Janu. Promise. Okay, bye. Sweetheart. Bye. अरे टच मोबाइल तो सी जाई ॿुधाए घणे जी आहे साहब मनायो दॿो पी 60,000. 60,000
इंग्लिश फकीर समझ में दाल ना आई साहब तू आए केर बाबा ने डॉक्टर मां दरअसल एक सरकारी इदारे जो नंढड़ो मुलाजिम आया नंढड़ो हट हट हाँ नंढड़ो मुलाजिम सरकार की अदम तवज्जो मथा पगार थोड़ी महंगाई जो वधंदड़ रोज तूफान असांजी पूरत कोन थी पए बाबा अब चल चिबी करे चली गई इन जे करे इन पिनण ते असां मजबूर थिया आहियूं इन के असां पार्ट टाइम बिजनेस जो नालो ॾिनो आहे पार्ट टाइम बिजनेस सुबुह खां सरकारी नौकरी सुबुह खां मंझंदि ताईं सरकारी नौकरी ऐं शाम जो ही बिजनेस रोज घणा कमाईंदो आहे हट हट कंपाउंडर हा जे तो जड़ा माफ करण वारा हक न खाइन तो 2 टे ठही वेंदा आहिनि हिकिड़े ॾींहं में अधु ॾींहं में पार्ट टाइम सुबुह जो सरकारी नौकरी अधु ॾियारी शहर में 2 टे असिस्टेंट भी छॾियल आहिनि गंज रोज़ी आहे ओके फ्रेंड्स आई एम गेटिंग लेट अल्लाह because it's my business time okay bye bye doctor see you again bejade हेलो तू हाँ तू यो गालाए के तो कंप्यूटर छातो दी रे रोज घणा कमाईंदो आहे रोज ये 400-500 थी ना गालाए के यो पर 400 रुपया रोज कमाइण वारो आहे न अल्हम्दुलिल्लाह छाते ए वठ मुंहिंजो जवाब दी ये चवे वाजा क्लिनिक केर संभालींदो ओडे घणी रोज़ी आहे अरे मुझे ये अब ना ये न करे बाखा तो मुझे पुटड़ो आहे बाका ये मां पाण भी पिन पुजन के इनन के दींदो है पर तोखे तो जा ये न कर न बेली बी हिकड़ो में ये न कर मां भी पांजी इकड़ी माना बोर्ड जो को बाहर हुंदो आहे न उनमें एमबीबीएस लिखियल आहे अॻिते लिखायूं था आरएमपी 26 अखर ने डब्ल्यू डब्ल्यू एडो होनो लिखी डिग्री वधायां थो उन सां छा थींदो उन सां ईअं थींदो असांजो आवाम वेचारो हूअं ई बोझा वॾियूं डिग्रियूं ॾिसी ऐं जंहिं फी डॉक्टर जी फी वॾी हूंदी आहे न भीड़ ओॾे कंदा आहिनि त हिकु वॾो डॉक्टर आहे हालांकि ईंदो कुझु बि कोन अथनि असां बि रोज़ी मुंहिंजो मतिलबु आहे त रोज़ी वधाए वेंदासीं फ़िलहाल मुंहिंजो 100 वधाए वधाए हा चवंदा आहिनि त वक़्त खे गॾ के बि मां हलाए बी हलो गॾ के बो क्यों दा अबा गॾ ओ न बाबा हा 50 वधाए बस पाण में हूं न हल ठीकु आहे हा सुबुह टाइम ते अचे किने खोले 50 वधाए तो मैं 50 वधाए थी सफ़ाई पाण कजां हल दा कावड़ी मुड़सा हाली त बी पोतो कढी सी मारे विदेगा अस्सलाम वालेकुम वाइसलाम क्या डॉक्टर आएगा हां डॉक्टर बैठ दो डॉक्टर आया छाए जो मां भी कंप्यूटर रे वाला आज पूरा अलाए मां समझे तो को डॉक्टर जो चेलो वेठो आ जेको 500 रुपया वठी नंबर दींदो हाय आए और अंदर बैठो दे हां हां वो आए हां वे अपा उम्मीद त गिराक ने केड़ी तकलीफ आ हुजे एक मर्द त कया बयान ई घणा त माने वडो हुजे एक मुंजो साजो खानो खराब आहे नारुगो खंगे लेस जुकाम आहे पर कदे कमजिया त कदे जुलाम आहे बाबा माना तुझी फिटिंग ही खराब है शहराज अर्थ कयो बाबा अर्थ कयो त मुझाया खल के वेठो मुझाया खल के वेठो
न एड़ो मुला न ज़ाकिर आहियां मोहब्बत पैगाम मुंहिंजो मुंहिंजा मिठा मां शाइर आहियां ते बि अर्ज़ु कयो हिकिड़ो मिंट अर्ज़ु न कजांइ भी अर्ज़ु नथो करे दमा नथो करे अर्ज़ु कयो अर्ज़ु न कर हाँ इन ॻाल्हि ते बसि तूं सबुर कर ओ इन सब्र ते बि अर्ज़ु कयो आहे त सब्र जंहिंजो सी तीक नबीए तन जी अरे बस कर वक्त फाला अरे हेॾे हणी मुंहिंजो काफ़ियो ई मटाए छॾियो तुंहिंजी जुर्रत कीअं थी हाँ तुझी जुर्रत कीअं थी शाइर इब्ने शाइर बगन बुलबुल पे बाहर पूरी जे शान में गुस्ताखी करण जी हाँ बुलबुल ओ बुलबुल न बुलबुल न बाकी बगन बुलबुल बहार पूरी चो बगन बुलबुल बहार पूरी हाँ यो रहमतपुरी बहार पूरी हलो यो इम्पायर चौकी बारपुरी छा यो यो न हिनखे छॾ मां सम्झायां थो हिनखे छॾ तूं ज़ईफ़ माण्हू आहे तुंहिंजी अॻे फिटिंग ख़राबु आहे तूं ड्राराए ॿीहर ठाराइणो पवंदो वरी छॾे छॾे मां चङी तरह सम्झाइजांइ त मूंसां हुजत न हेॾे बीह हिकिड़ी ॻाल्हि त ॿुध हा घणा दफ़ा तोखे चयो आहे त माण्हू ॾिसी ॻाल्हाईंदो कर नथो ॾिसे गदड़ नथो ॻाल्हाइनि पी थो रहे इहे जो थप्पड़ जे मुदे जो बुखार अचे ओए न मुदे जे बुखार ते बि अर्ज़ु कयो आहे मुदे जे बुखार ते बि अर्ज़ु कयो वाह 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 इन मुदे जे बुखार ते बि अर्ज़ु कयो आहे त हिक तरफ़ो वहिंवार थी पई हिक तरफ़ो वहिंवार थी पई रुगो नुक़सान वारो कारोबार थी हिक तरफ़ो वहिंवार थी पई रुगो नुक़सान वारो कारोबार थी पई कयां थो रोज़ काड लोड कयां थो रोज़ काड लोड आ मुदे जो बुखार थी तुझी मोहब्बत मूं लाइ हाणे तुझी मोहब्बत मूं लाइ हाणे कंहिं चयो अथई त अछी दाड़ीअ में ख्वार थी डॉक्टर बुलबुल अरे बुलबुल न बगन बुलबुल बहार बगन बुलबुल बहार पूरी हा तो वटि इलाज कराइण आयो आहियां न की बेइज्जती कराइण हा हिते अच न मां पी इहो ई त चवां थो न चए थो हर हर अर्ज़ु कयो भैया अरे मां बि हिते इलाज करण वेठो आहियां न की शाइरी ॿुधण डॉक्टर साहब डॉक्टर माफ़ कजां इहा मुंहिंजी आदत आहे आदत रुगो रुगो इहा ई आदत थी आहे ॿी बि का बुलबुल ओ बुलबुल बुलबुल न बगन बुलबुल बगन बुलबुल बहार पूरी हा इहो 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 जेको तूं चए थो तूं हेॾे वे तूं ज़ईफ़ माण्हू आहे वे बुलबुला वे 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 ओन वेहण ते बि अर्ज़ु कयो आहे त वे हुन वञो मुंहिंजा मिठा वे हुन वञो ओ मुंहिंजा मिठा हो अञा तोसां दिलि जूं ॻाल्हियूं कंदियूं अथनि छा थियो उथी छा थियो उथी 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 बस छो 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 हल ॿाहिरि वो दर थी वञे हल ॿाहिरि निकुर ॿाहिरि इन ते बि अर्ज़ु कयो इन ते बि अर्ज़ु कयो आहे त कॾहिं थो चवी त वेह डॉक्टर कॾहिं थो चवी त ॿाहिरि अरे हेॾे कंप्यूटर कढे थी लॻे न खपे फी ईअं कीअं वेंदो बाक़ी जहिड़ी कई अथई तहिड़ी कबस पोइ भले वञे तो घणो अर्ज़ु कयो हाणे मुंहिंजी बि ॿुध हा ॿुधा सघां न लक लॻी आहे तोखे कॾहिं न कंहिंजो पियो को चक आहे तोखे अरे हेॾी दीदी पोइ बि बीठो आहे लॻे तो मिठल गचल जो आहे नक तोखे वाह 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 सफ़ा पाण जहिड़ो तो सम्झी डॉक्टर वाह वाह सफ़ा पाण जहिड़ो तो सम्झी कंपाउंडर सफ़ा पाण जहिड़ो तो सम्झी कंपाउंडर सभु असली लानत ॾाके पहा ॿधाए अरे मां शाइर इब्ने शाइर आहियां तूं शाइर आहे हा हा तूं शाइर आहे हा इन में को छप अथई